नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध काबीना में वॾे पैमाने ते फेरफार करण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर जा पार्टी अॻुवान सां सलाह मशवरा कया विया आहिनि। सिंध काबीना में वॾे पैमाने ते फेरफार करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध काबीना में ॿिनि वज़ीरनि ऐं सलाहकारनि खे फारिग़ करे नवां चेहरा साम्हूं करण जा इम्कान आहिनि। हरी राम, सोहेल अनवर सियाल ऐं निसार खोड़े खे सिंध काबीना में फारिग़ करण जा इम्कान आहिनि। ॿुधायो पियो वञे त जाम खान शोरो, ज़िया अब्बास शाह, साजिद जोखियो खे बि सिंध काबीना में शामिल करण जा इम्कान आहिनि। मंज़ूर वसाण, रियाज़ शाह, शहराज़ी ऐं लियाक़त आसकाणी खे बि काबीना में शामिल करण जा इम्कान आहिनि। तंज़ीला कंबराणी, रसूल बख्श चांडियो, अरबाब लतुफ़ुल्लाह ऐं अयाज़ मेहर खे ख़ासि मावन मुक़रर करण जा इम्कान आहिनि। फयाज़ भट्ट जी भी सिंध काबीना में वापसी जा इम्कान आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।